हिकिड़े अल्लाह वारे छा चयो? दुनिया सजी जो ए दिल हिक कार साज़ वा, सब न्याज़ मंद उन जा हू बेनियाज़ वा। अल्लाह अकबर, अल्लाह अकबर। अल्लाह सब खां वॾो आहे, सब खां वॾो आहे। अल्लाह ताला उन्हनि खे चैलेंज कयो, फातू बि सूरत मिन मिस्ली वदू शुहदाकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिकीन। अल्लाह पाक फरमायो मुंहिंजे क़ुरान जहिड़ी सूरत जहिड़ी का सूरत ठाहे ॾेखारियो, का आयत ठाहे ॾेखारियो। वॾियूं सूरतूं नथा ठाहे ॾेखारियो त नंढड़ियूं ठाहियो। इना त इन जे मुक़ाबले में ठाहियो, कुल वला जे मुक़ाबिलो कयो, वल असर जो मुक़ाबिलो कयो। हिकिड़े काफ़र वल असर जो ॿुधी सूरतुल असर, हुन चयो त मूं ते बि वही नाज़िल थींदो आहे, मां बि अहिड़ी सूरत ठाहे सघां थो। माण्हुनि चयो त ॿुधा, चई या वबर अंतज़ू उज़नाने व सदर या वबर। वबर अरबुस्तान में लूमड़ी जेतिरो हिकिड़ो जानवर थींदो आहे नंढड़ो, उन खे वबर चवंदा आहिनि। माना ए लूमड़ी तुंहिंजा ॿ ऐं हिकिड़ो सीनो आहे, ए लूमड़ी। ॿुधण वारो मुस्लमान न हो, अञा मुस्लमान कोन थियो, पोइ मुस्लमान थियो। उनखे चई त मूंखे लात ऐं उज़ा जो कसम, तूं त वॾो बेवकूफ़ आहीं। हीअ सूरतुल असर छा आहे? हीअ त हिन में त दुनिया आख़िरत जो प्रोग्राम आहे, हिन में इंसानियत जी कामयाबी जो राज़ रखियलु आहे। इहा तुंहिंजी वही, इहो तूं मुक़ाबिलो थो करीं क़ुरान जो। ए लूमड़ी तुंहिंजा ॿ ऐं हिकिड़ो सीनो आहे, लूमड़ी। उन खे अहिड़ो गुस्सो आयो जो उन ॾींहुं वञी मुस्लमान थियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। अहिड़ो फ़सीह क़ुरान, भली क़ुरान असांखे मुफ़्त में मिलियो आहे। अल्लाह जी ज़ुबान, अल्लाह जो कलाम, जंहिंजो मुक़ाबिलो 1400 साल गुज़री आई, 1500 साल हले पियो, 1442 साल गुज़री विया आहिनि, पर हिन क़ुरान जो मुक़ाबिलो कंहिं न कयो, न को क़यामत ताईं केरु करे सघंदो। छो? ही अल्लाह पाक जी ज़ुबान आहे, जिन्स जो मुक़ाबिलो कंदी आहे। मास्तर जो मुक़ाबिलो कंदो, अदा ही उस्ताद होशियारु आहे, वड़े तव्हांखे कहिड़ी ख़बर, खंडू स्टाफ ते जेको उस्ताद आहे उहो हिन खां होशियारु आहे। अड़े बाबा इन खां वधीक अञा टंडे आदम में उस्ताद वेठो आहे, उहो ॾाढो होशियारु आहे। अदा मीर ताज मोहम्मद में आंदी आहे, उहा ॾाढी भली में आहे। 5 किलो सुबुह जो, 5 किलो शाम जो, 10 किलो त रोज़ थी ॾे। अड़े अदा इहा कहिड़ी आहे? मीर मलूक में आंदी आहे, उहा 10 किलो सुबुह जो थी ॾे, 10 किलो शाम जो। जिन्स जो मुक़ाबिलो कंदी आहे। ॿियो अलाह हुजे त अहिड़ो क़ुरान ठाहे न। अल्लाह ताला फरमायो वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाह जी का जिन्स ई कान्हे, उन जहिड़ो कोन्हे, उनजो को कुफु कोन्हे, को मिट माइट कोन्हे। लम यलिद वलम यूलद कुल हुवल्लाहु अहद। हे पैगंबर चओ त अल्लाह अहद आहे। अहद जी माना मौलवी सम्झंदा त छा आहे? अहद इसम जामिद आहे, जंहिंमां जेको न ॿी शइ मां ठहे, न उन मां का शइ ठहे। शायदि मां कॾहिं कुल हुवल्लाह जी तफ़सीर तव्हांखे ॿुधाई आहे। अल्लाह समद, हू बेनियाज़ आहे, हुनखे कंहिं शइ जी ज़रूरत ई कान्हे, न कंहिंजी मदद जी ज़रूरत अथसि, न कंहिंजे मशवरे जी ज़रूरत अथसि, न उनखे ज़ाल जी ज़रूरत आहे, न उनखे ॿाल जी ज़रूरत आहे। पैगंबर खे बि ज़ाल जी ज़रूरत आहे। नौजवान थो थिए पैगंबर, नियापो थो करे फलाणे माण्हू ॾे पंहिंजी न्याणी सां मुंहिंजो निकाह कराए। ऐं अल्लाह पाक छा चयो? वरी पैगंबर शादी कई, वरी उनखे औलाद नथो थिए, वरी औलाद जो बि मोहताज, ज़रूरत अथसि। दुआऊं पियो थो घुरे, रब हबली मिन सालिहीन, ओ मुंहिंजा रब मूंखे नेकोकार फर्ज़ंद अता फरमा। अल्लाह पाक जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिले,
उन पैगंबर के ख़ुशख़बरी थो ॾे। फ़बशरनाहु बिग़ुलामिन हलीम, पोइ असां उनखे पैगंबर बुरदबार पुट जी ख़ुशख़बरी ॾिनी। पैगंबर खे ज़ाल जी बि ज़रूरत आहे, ॿाल जी बि। ऐं अलाह छा फरमायो, लम यत्तखिज़ साहिबतन वला वलदा, मूंखे न को ज़ाल जी ज़रूरत आहे, न को मूंखे ॿाल जी ज़रूरत आहे। सभु उन जा मोहताज, हू कंहिंजो मोहताज कोन्हे। समद बेनियाज़ आहे। हिकिड़े अलाह वारे छा चयो, दुनिया सॼी जो ए दिल हिकु कार साज़ वा, सभु न्याज़मंद उन जा हू बेनियाज़ वा। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। अल्लाह सभु खां वॾो आहे, सभु खां वॾो आहे। अकबर इस्म तफ़ज़ील जो सिगो आहे, सभिनी खां वॾो। अहिड़ो वॾो जो इन खां केरु वॾो आहे ई कोन।